नाज़िर एसएसपी सागर फरूख लंजार कोरोना वायरस जो शिकार थी वियो आहे। हुन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर नादिर बड़दी। जी नादिर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सांगहड़ ज़िले अंदर कोरोना जो मर्ज़ तेज़ी सां वधण लॻो आहे। ज़िले अंदर टीं लहर में कोरोना में वरतल मरीज़नि जो अंग 40 थी वियो आहे, जंहिंमें एसएसपी सांगहड़ डॉक्टर फरूख लंजार पिणु शामिल आहे, जेके संदसि सांगहड़ वारी रिहाइश गाह में आइसोलेट कयो वियो आहे। जॾहिं त ज़िले अंदर सांगहड़ में 14, सिंजोरो में 5, टंडवादम में 5 ऐं खिपरो में 5, शिदातपुर में 6 ऐं जामनवाज़िली में 2 माण्हुनि खे जेको आहे कोरोना वायरस जी तस्दीक थी आहे, जिन खे आइसोलेट कयो वियो आहे। कोरोना वायरस जी हिसाब जे बावजूद शहरनि पारां कोरोना खां बचाव लाइ का बि संजीदगी नज़र न पई अचे। शहरनि जी अक्सरियत बिना मास्क घुमी रहिया आहिनि, जॾहिं त समाजी विती पिणु किथे नज़र न पई अचे। वरी दुकानदार पारां एसओपी ते अमल कयो पियो वञे। होॾां समाजी अॻुवाननि पारां इंतिजामिया खां मुतालबो कयो आहे त कोरोना वायरस एसओपी ते सख़्ती अमल करायो वञे, त ॿी सूरत में इहो वायरस पखड़ जी सॼे ज़िले खे मुतासिर करे सघे थी। जी नादिर, अवां जी महिरबानी।